घोटकी में खबर ॾींदा हलूं तो घोटकी में नए मुक़ररु थियल SDO2 सेबको घोटकी नवीद इमरान शेख पंहिंजे स्टाफ सां गॾिजाणी कई, जंहिंमें बिलनि जे डिफॉल्टरनि चोरी ऐं ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठ कई वई। अमले खे हिदायत कई त हू अवाम सां सुठे नमूने सां पेश अचनि ऐं बिजली चोरनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे SDO2 नवीद इमरान शेख चयो त मां पंहिंजे सब डिवीज़न में बिजली चोरी थियण न ॾींदुसि ऐं चोरनि खे चिता थो ॾियां त पंहिंजो क़िबलो दुरुस्त कन, ॿी सूरत में संदन खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। हिन चयो त एक्सियन घोटकी जुल्फकार अली कलोड़ो जी ख़ासि हिदायतुनि ते बिजली चोरनि ऐं डिफॉल्टरनि खिलाफ ऑपरेशन शुरू कयो वियो हो, जेको रोज़ानी जी बुनियाद ते जारी रहंदो। बिजली चोरनि खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। बिजली चोर ऐं गैर कानूनी कनेक्शन हलाईंदड़ पंहिंजो क़िबलो फौरी तौर ते दुरुस्त कनि। जेकॾहिं ऑपरेशन दौरान को बि बिजली चोरी में मुलविस निकितो त इन खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।